में शादियुनि जा शादमाना थियनि ऐं वञूं वनवाहन में वेहनि ऐं घोट गाना न ॿधनि ऐं मोड़ न पाइनि, इहो त नामुमकिन हूंदो। घोट जी माउ मिटियाणनि खे गहन जा सॾ ॾेई पंहिंजे पुटनि जे मोड़नि ऐं गाननि वारी रस्मुनि में न सिर्फ़ सेरा ऐं गीच ॻाराईंदी आहे पर ख़ुशियूं बि मल्हाईंदी आहे। सिंध में अॼु बि क़दीम सिंध वारा मोड़ ऐं गाना ऐं ॿियो शादियुनि जे रस्मुनि में इस्तेमालु थींदड़ सामान सुगड़ औरतूं पंहिंजे हथरादू किट सां तैयार करे शादियुनि जी ख़ुशियुनि खे चार चंड लॻाए छॾनि थियूं। असांजी ईंदड़ वक़्त में बि इहा कोशिशि रहंदी जीअं अहिड़ियुनि सुगड़ औरतुनि जे हथनि सां जेके सकाफ़त जा रंग निकिरनि था त उन्हनि खे इंट्रोड्यूस करायूं। पर पहिरीं कड़ी में असां कोशिशि कई त उन कित कंदड़ औरतुनि जी सिधी से रिकॉर्डिंग करे अव्हांजी ख़िदमत में रखिजे, पर जेके हिन असांजे मुआशिरे जा रवाज ऐं रस्मूं आहिनि उहे इजाज़त न पियूं ॾियनि, जंहिंजे करे असां उन्हनि जे हथनि जूं तैयार थियल शयूं कुझु अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु रखियूं आहिनि। उमेद त ज़रूरु पसंदि ईंदियूं। त पोइ अॼोके सेगमेंट में एतिरो ई कुझु वरी मिलंदासीं कंहिं नए मौज़ूअ सां गॾु। तेसीं ॾींदा इजाज़त। सिंध सलामत साथ।